सूफ़ी तसवुफ़ जा असूल कहिड़ा आहिनि। पहिरियों, अंदर में ख़ुदा जी हेकड़ाई जो तसवुरु, इंतिहाई पुख़्तो करणु ऐं ज़िंदगी उन जे असूलनि तहत घारणु। नंबर ॿियों, अल्लाह जे कलाम क़ुरान शरीफ़ ते पुख़्तो ध्यानु धरणु, उन में ॾिनल ख़ुदा जे हुकुम ऐं मर्ज़ीअ खे पढ़ी परोड़े ऐं अतात करणु। इन में ज़रूरी आहे त काइनात बाबति ॾिनल हिदायतुनि, जंहिंमें तख़लीक़ जा क़ाइदा ऐं ज़िंदगी अची वञनि था, तन जे साइंसी इल्म सां भेट करण खां पोइ क़ाइमु कयल राय ते अमल करणु। नंबर टियों, दिलि में उलूही मोहब्बत पैदा करणु ऐं इहा मोहब्बत माण्हू खे इन लाइक़ु बणाए थी जो हू शऊरी तौरु हर कंहिं साह वारे सां मोहब्बत करणु लॻे थो। दुनिया खे भाईचारे जो गढ़ बणाइण जी इहा ई वाट आहे। बिना कंहिं गर्ज़ जे रुॻो ॿियनि जी ख़ुशीअ ऐं भलाईअ खे अहमियत ॾियणु ऐं उन राह ते हलण लाइ ॿियनि लाइ मिसाल क़ाइमु करणु। नंबर 5 आहे, असीं पंहिंजे ख़्वाहिशनि ऐं मर्ज़ीअ ते ज़ाब्तो आणे अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहण जी कोशिशि ऐं अल्लाह जी मर्ज़ीअ ते हलणु सिखूं। पंहिंजी ज़िंदगीअ खे इन लाइक़ु बणायूं जो असांजे अंदर में अल्लाह ख़ुदा समाइजी वञे ऐं असीं पंहिंजे अंदर में उनखे महसूसु करणु शुरू कयूं। नंबर 6, पाण खे मोहब्बत, रूहानी लोच ऐं ख़ुशीअ ऐं मस्तीअ जे हवाले करे छॾियूं। नंबर 7, पाण खे इन लाइक़ु बणायूं जो दिलि जो राज़ ॼाणे सघूं या चहिरे जे तासुरात सां ज़हनी हालत खां वाक़ुफ़ु थी सघूं। चहिरे खे ॾिसण सां अंदरियों ॻुझ सम्झी ऐं उनखे परोड़े सघूं। नंबर 8, अहिड़ा हंध ॾिसूं ऐं अहिड़नि माण्हुनि जो साथ सां रहूं जेकी असांखे गुनाहनि खां बचाए सघनि ऐं नेक राह ते हलण लाइ सहारो बणिजनि। नंबर 9, इहो तइ करे वठणु त कंहिं बि तौरु का बि नाजाइज़ ख़ुशी या नाजाइज़ मज़ो न माणिबो ऐं नाजाइज़ पंध ते हिकु विख बि न खणिबी। नंबर 10, दुनियावी ख़्वाहिशनि ऐं रुञ पोयां डोड़ण ख़िलाफ़ु मुसलसिल जदोजहद कंदो रहणु। अहिड़ो ख़्याल बि दिलि में न आणणु त जेके कुझु आहे सा हीअ ई दुनिया आहे। नंबर 11, मज़हबी ख़िदमतनि ऐं गुमराहनि जी रहनुमाई लाइ हर वक़्तु तयारु रहणु त जीअं उहे गाफ़िल माण्हू बि कामिल सच ताईं रसी सघनि ऐं कामिल ईमान सां हू माफ़ी माणनि, मज़हबी लिहाज़ खां ईमान ऐं अमल ते पुख़्ता रही सघनि, ख़ुलूस, ख़्यालनि जी पाकीज़गी ऐं हर अमल रुॻो अल्लाह ताला जी रज़ा लाइ करण खे ई पंहिंजो ईमान सम्झनि। नक्शबंदी तरीक़े मूजिबि ॼाण, परखे, परोड़े ऐं उन ते अमल करण सां रूहानियत जी चोटीअ ताईं पहुची सघिजे थो ऐं ॿियनि जी बि रहनुमाई करे सघिजे थी। बुनियादी तसवर जी मदद सां तसवुफ़ ते बहस करे ऐं उन ते ॻाल्हाए सघिजे थो। इहो ई हिन मक़सदनि जो मक़सदु आहे, असूलनि जो मक़सदु आहे त जीअं अख़लाक़ी क़दर बहितर बणाए ऐं अमल में सुधारो आणे सघिजे। उन राह ते हलण सां ई दिलि मुहम्मदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच सां रोशन करे सघिजे थी। इहे ई रहनुमा असूल रूहानी राह ते अल्लाह सां वेझुड़ाई पैदा करण में मददगार साबित थी सघनि था। पहिरियों ऐं अवलीन तसवर आहे यकाज़ा।